नाज़रीन, सोन ऐं डॉलर जी क़ीमत लाड़नि चाड़नि खां पोइ किथे बीठी आहे, अचो त ॾिसूं। मुल्क में सोन जे फ़ी तोले क़ीमत में अॼु वराए हज़ारे रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। सिंध ज्वेलर्स एसोसिएशन मुताबिक़ सोन जे फ़ी तोले क़ीमत में 3,550 रुपया इज़ाफ़ो थियो आहे। हिन इज़ाफ़े खां पोइ मुल्क में फ़ी तोलो सोन जी क़ीमत 1,46,050 रुपया थी वई आहे। आलमी मंडीअ में सोन जो दाम $18 घटि थी करे $1,729 फ़ी औंस आहे। जॾहिं त मुल्क में डॉलर जी क़दर में अॼु 2 रुपया इज़ाफ़ो थियो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान पारां जारी एदादोशुमार मुताबिक़ इंटरबैंक मार्केट में अॼु डॉलर 2 रुपया 1 पैसो महांगो थियो। इंटरबैंक में कारोबार जे इख़्तिताम ते डॉलर 2 रुपया 1 पैसो महांगो थी करे 216.65 रुपयनि जो आहे।